من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل। हर किस्म जी हम्द सना मालिकुल अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु जिला दुरूद सलाम इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजन मुख्तसर हमद सलात का बाद अर्श जे रब पाने प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेके सहाबा जेके शागिर्द साथी अता फरमाया हिन दुनिया की तारीख़ में कंहिं बे पैगंबर के हिस्से में अड़ा मानू कोन आया जिन्हनि जी तारीफ़ रब ज़ुल जलाल पाण कई फरमाई मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ़ार जेके उन जा साथी आहिनि उहे काफ़िरनि ते वॾा सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम पाण में वॾा रहम दिल आहिनि अल्लाह हुननि जी निशानी कहिड़ी आहे अल्लाह हुननि जी सुञाणप कहिड़ी आहे फरमाई तराहुम रुकान सुजदा ॾिसण वारा तूं हुननि खे जॾहिं बि ॾिसंदे हुन जा वक़्त या रुकू में गुज़रनि था या सजदे में गुज़रनि था अल्लाह हुननि जो ॾींहुं गुज़री वञे जिहाद में रातियों गुज़री वञनि तहजुद में घर में खाइण जे लाइ शायदि कुझु बि न हुजे पर पोइ बि हू रहनि नबी जी ख़िदमत में अल्लाह इहो सभु कुझु छो कंदा एॾियूं महिनतूं एॾियूं मुशक़तूं इन्हनि जो दुनिया लाइ कुझु बि कोन्हे सभु कुझु दीन ऐं आख़िरत लाइ कनि था अल्लाह छो था कनि फरमाई यब्तगूना फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना उन्हनि जो मक़सदु आहे रब राज़ी थी पवे ॿियो कुझु बि न आहे हे नमाज़ूं जिहाद सदक़ात ॾींहंनि जूं बुखूं राति जा तहजुद क़ुरान जूं तिलावतूं सभु कुझु इन जे लाइ त रब ज़ुल जलाल राज़ी थी पवे फरमाई ही एॾा अज़ीम इंसान आहिनि हिननि जी तारीफ़ सिर्फ़ क़ुरान में न बल्कि मसलहुम फ़ि तौरात अल्लाह फरमाए तो तौरात में भी मूं हिननि जो शान बयान कयो अञा ज़मीन ते आया कोन हुआ अञा हिननि खे ज़िंदगी कोन मिली हुई अञा हिननि दुनिया में अख न खोली हुई तॾहिं बि असां हिननि जी तारीफ़ तौरात में मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत खे ॿुधाई हुई व मसलहुम फ़िल इंजील अल्लाह फरमाए तो हिननि जे अचण खां पहिरियां इंजील में भी मूं हिननि जा तज़किरा कया हुआ एॾा अज़ीम इंसान आहिनि रब ज़ुल जलाल फरमाए थो
असांजे पैगंबर जी मेहनत आहे, कंहिंजी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेहनत आहे। सहाबा उन मेहनत जो समर आहिनि। पोइ हाणे छा थींदो? लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार। अल्लाह फरमाए थो इन फ़सुल खे ॾिसी, इन रिज़ल्ट खे ॾिसी, इन नतीजे खे ॾिसी कई काफ़र कावड़ में अची वेंदा, कई सीना सड़ी राख थी वेंदा, कई पेशाननि ते गुंज ईंदा, कई ज़हन परेशानी ऐं उलझन जो शिकार थींदा त ही ईअं किथे पहुता, एॾियूं मंज़िलूं इन्हनि खे कीअं मिली वियूं। मुसलमानो अल्लाह माफ़ करे, नाराज़ थियण वारा पहिरियां बि नाराज़ थींदा, अॼु बि नाराज़ थियनि। कावड़ करण वारा पहिरियां बि कावड़ कंदा, अॼु बि कावड़ कंदा। अहिड़ा अज़ीम इंसान शायदि अॼु पूरी ज़मीन जे वजूद ते तव्हांखे कोन मिलंदा। रहमत काइनात निमाज़ खां पोइ सलाम वरायो आहे। हाणे सवाल पुछणु शुरू कनि था। फरमाइनि था मन अस्बा मिनकुमुल यौम साइबा काल अबू बकर नाना, अॼु तव्हां मां नफ़ली रोज़ो कंहिं रखियो आहे? अबू बकर फरमाइनि था अल्लाह जा नबी आऊं आहियां। मन अतअम मिनकुमुल यौम मिस्कीना, अॼु मिस्कीन खे खाधो कंहिं खारायो आहे? काल अबू बकर नाना, चवनि था अल्लाह जा नबी आऊं आहियां। मन आद मिनकुमुल यौम मरीज़ा, अॼु तव्हां मां मरीज़ जी आदत कंहिं कई आहे? काल अबू बकर नाना, चवनि था अल्लाह जा नबी आऊं आहियां। मन इत्तबा मिनकुमुल यौम जनाज़ा, मुंहिंजा साहबी अॼु जनाज़ो कंहिं पढ़ियो आहे? काल अबू बकर नाना, अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था उहो बि आऊं आहियां। मुंहिंजे पैगंबर जा 4 सवाल। शागिर्द कंहिं सवाल में गुथल कोन्हे, शागिर्द कंहिं सवाल में खुटल कोन्हे, शागिर्द कंहिं सवाल में पोइते कोन्हे, हर सवाल में कामयाब आहे। पाण फरमाइनि था जंहिं शख़्स में ये 4 शयूं जमा थियो दख़लल जन्ना, उहो शख़्स पको जन्नती आहे। इहे हुआ मोहम्मद जा सहाबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼोके आम माण्हू जी औकात छा आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए? अॼु केरु वॾेरे जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, चवंदासीं तुंहिंजी हैसियत छा आहे? हू त क़ौम जो वॾो आहे। हुक्मरान जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, चवंदासीं तुंहिंजी हैसियत छा आहे? हू त मुल्क जो वाली ऐं हुक्मरान न आहे। वॾेरे जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, चवंदासीं छा हैसियत आहे? रईस जे ख़िलाफ़ु, सियासतदान जे ख़िलाफ़ु, हुक्मरान जे ख़िलाफ़ु केरु आवाज़ उतारे, असां चऊं था तुंहिंजी छा हैसियत आहे? पर मुंहिंजे पैगंबर जे सहाबा जे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाए? छा हैसियत आहे ॾियो के इंसान जी? छा हैसियत आहे ॾियो के आम इंसान जी? अबू बकर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, छा औकात आहे हिकु आम इंसान जी? उमर बिन ख़त्ताब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, छा हैसियत आहे हिकु आम इंसान जी? जेको उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। मुसलमानो असांजी हैसियत छा आहे? असां मां केरु अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए? चवण वारो ईअं बि चवंदो आहे साईं ग़लती आहे, ज़िक्र करियूं था त छा थियो? आम मसलो आहे, ज़बान ते अची वियो त छा थियो? मुसलमानो को शायदि तव्हांखे ईअं बि चए, परेशान थियण जी ज़रूरत कान्हे। नऊज़ बिल्लाह, जो को आम इंसान शायदि तव्हांखे ईअं बि चए त साईं क़ुरान बि त सहाबा जूं ग़लतियूं ॿुधायूं आहिनि। तव्हां ॿुधो हूंदो, नऊज़ बिल्लाह कई माण्हू एतिरी वॾी जुरत कंदा। मुसलमानो अर्श रब आहे, उनजी मर्ज़ी आहे, उनजी मर्ज़ी आहे। जंहिंजी चाहे ग़लती ॿुधाए, पर पंहिंजा उसूल जा पाबंद रहिजो। मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, क़ुरान जेकॾहिं सहाबा जी ग़लती ॿुधाई आहे त माफ़ी जा ऐलान बि कया। क़ुरान जेकॾहिं सहाबा जी ग़लती ॿुधाई आहे, उते सहाबा जा तमामु वॾा फ़ज़ाइल बि बयानु कया आहिनि। असां केरु थींदा आहियूं सहाबा जूं ग़लतियूं ज़िक्र करण वारा? मुंहिंजे पैगंबर जे उसूल खे सम्झो, क़ाइदे खे सम्झो, कानून खे सम्झो। हिकु शराबी इंसान खे आंदो हुयो, ग़लती आहे, मुजरिम आहे, हद नाफ़िज़ कई वई, सहाबी खे कावड़ अची वई, ज़बान ते कलिमात आया, सहाबी चए थो अग़्ज़ाकल्लाह, अल्लाह इनके ज़लील करे, अल्लाह इनके रुसवा करे। सामू केरो शराबी हो, लफ्ज़ के बारे में चया विया कि शराबी इंसान के बारे में, पर कायनात जा इमाम फरमाइन था मुझा साहबी तोखे जुगाए न तो तू ये अल्फाज ॻाल्हा, हालांकि उनकी ग़लती है,
हालांकि वो मुजरिम है, हालांकि जो साबित आहे हद नाफिज थी चुकी आहे, तॾहिं बि काइनात जा इमाम फरमाइनि था तोखे इजाज़त न आहे तूं इनखे तानो ॾे, तूं इनखे मेणो ॾे। वला तो इन अलैहि शैतान, तुंहिंजे ताने सां तूं शैतान जो मददगार थी वेंदे। मुसलमानो सम्झण जी ॻाल्हि आहे, मुंहिंजे पैगंबर जे सहाबी खां जेकॾहिं ग़लती थिए, पोइ शराब पी वठे, शराब पीअण वारे सहाबी जे ख़िलाफ़ जेकॾहिं ॿियो सहाबी ॻाल्हाए तॾहिं बि मोहम्मद इजाज़त कोन ॾिनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू बकर जो मक़ाम त अञा वॾो आहे, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो मक़ाम त अञा वॾो आहे। सहाबी जे ख़िलाफ़ ॻाल्हाए तॾहिं बि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त कोन ॾिनी आहे। अल्लाह जा बानो, पोइ असांजी हैसियत छा, असांजी औकात कहिड़ी आहे? असां सहाबा किराम जे ख़िलाफ़ ॻाल्हायो। मुसलमानो, मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, तव्हां 5 वक़्त जा नमाज़ी हुजो, तव्हां तहज्जुद गुज़ार हुजो, तव्हां क़ुरान जा कारी हुजो, तव्हां हज कंदड़ हाजी हुजो, तव्हां 24 कलाकनि जे हर मिंट में पंहिंजे रब खे यादि करण वारा ऐं ज़िक्र करण वारा हुजो। जेकॾहिं अबू बकर जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदव त अल्लाह नाराज़ थी वेंदो। तव्हां सॼी ज़िंदगी इबादत में गुज़ारियो, जेकॾहिं उमर बिन ख़त्ताब जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो रब्बे ज़ुल जलाल नाराज़ थी वेंदो। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अहले बैत जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो रब्बे ज़ुल जलाल नाराज़ थी वेंदो। मुंहिंजे पैगंबर जो सहाबी रबिया रज़ी अल्लाह ताला, अबू बकर रज़ी अल्लाह ताला, ॿिन्ही ॾींहुं ॿनी गॾु आहे, वण ते झगड़ो थी पियो, इख़्तिलाफ़ थी पियो, नाराज़गी थी पई। अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु चवनि था हिन जो सबर मुंहिंजो आहे, मुंहिंजी बनी में। रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हिन जो सबर मुंहिंजो आहे, छो त मुंहिंजी बनी में आहे। इख़्तिलाफ़ थियो, अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु खे कावड़ अची वई। इंसान आहे, फितरत जो तक़ाज़ो आहे, नाराज़ थिया, नाराज़गी एतिरी थी वई, इंतहाई सख़्त ज़बान जुमिले ते आया, ज़बान ते अची विया, सख़्त ज़बान जीअं ज़बान ते आया। अबू बकर खे फ़ौरन एहसास थियो त मूं ग़लती कई। इन खे चइबो आहे सचो ईमान, इन खे चइबो आहे पुख़्तो ईमान। असां हज़ारे जुमिला बि ॻाल्हाए वञूं न मुख़ालिफ़ जे ख़िलाफ़, चवंदासीं मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे। एहसास थियो, चवनि था मूंखां ग़लती थी आहे, फ़ौरन चवनि था झगड़ो ख़तमु, इख़्तिलाफ़ ख़तमु, कावड़ ख़तमु। चवनि था रबिया मूं जुमिलो सख़्तु ॻाल्हायो आहे, मूंखां बदिलो वठि। मूं जुमिलो सख़्तु ॻाल्हायो आहे, मूंखां बदिलो वठि। जेके जुमिला मूं अव्हां जे ख़िलाफ़ ॻाल्हाया इहे जुमिला हाणे मूंखे चओ। पोइ अबू बकर जी दिलि मुतमइन थींदी। रबिया फरमाइनि था अबू बकर मां तव्हांजे ख़िलाफ़ कोन ॻाल्हाईंदुसि, तव्हांजा जुमिला आहिनि, तव्हां ॻाल्हायो आहे, मां तव्हांजे ख़िलाफ़ नथो ॻाल्हाए सघां। वरी कावड़ अची वई, चवनि था रबिया जेकॾहिं तव्हां बदिलो नथा वठो, तव्हां इंतिकाम नथा वठो, हाणे मां वञा थो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अवांजी शिकायत खणी करे वञा थो। हालांकि इहा शिकायत जहिड़ी ॻाल्हि बि कोन हुई, मसइलो हल थी चुको हुयो, पर चवनि था रबिया तव्हांजी शिकायत खणी वञा थो। शिकायत जे लाइ विया थे, पोयां रबिया जी क़ौम जा माण्हू गॾु थी विया। चवनि था रबिया मसइलो कहिड़ो आहे? अबू बकर तव्हांजे ख़िलाफ़ आयो आहे, असां तव्हांजी मदद जे लाइ हाज़िर आहियूं। मसइलो कहिड़ो आहे? इख़्तिलाफ़ छा ते आहे? जेकॾहिं अबू बकर सां इख़्तिलाफ़ आहे त असीं सभु हाज़िर आहियूं। कहिड़ो मसइलो आहे असां हल करण जे लाइ तयारु आहियूं। रबिया वॾा क़ीमती जुमिला चया हा, उमतियो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो, उसूल खे सम्झो, क़ाइदे खे सम्झो, कानून खे सम्झो। हालांकि रबिया खे ख़बर हुई अबू बकर जी ग़लती आहे, अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु खे ख़बर हुई मुंहिंजी ग़लती आहे। अॼु को चवण वारो ज़ालिम ऐलानिया चवंदो आहे ग़लती आहे पोइ ज़िक्र छो न कयो, ग़लती आहे पोइ ऐलान छो न करियो। हिते बि वाज़े ग़लती हुई। रबिया फरमाइनि था मुंहिंजे क़ौम जा इंसानो, हिकु आम इंसान कोन्हे, ही अबू बकर आहे। हिकु आम इंसान कोन्हे, ही अबू बकर आहे। तव्हां जेकॾहिं आया आहियो, तव्हांजे अचण जी अबू बकर खे ख़बर पइजी वई त तव्हां अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु जे ख़िलाफ़ रबिया जी मदद करण जे लाइ आया हो। अबू बकर नाराज़ थींदो, अबू बकर जेकॾहिं नाराज़ थींदो त तव्हां खां मोहम्मद बि नाराज़ थी वेंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकु मसइलो आसान त कोन्हे,
एक मामूली गाल तो कोने को एरो गेरो जेनी का हैसियत ही कोने वो अबू बकर के खिलाफ गलाए जे कना रब जे सामू सदो ही न कयो वो अबू बकर के खिलाफ गलाए शराबी गुनाहगार नशे में घर कोने वो अबू बकर के खिलाफ गलाए जे के पांडे हजारे डोनी का खबर कोने वो अबू बकर के खिलाफ गलाए नौजुबिल्लाह माजरा सा चवणो पवे तो जे पांडे वालिदैन दा हक अदा न कया वो अबू बकर के खिलाफ गलाए जे के सही तरीके से कुरान पढ़न तो अचे वो नौजुबिल्लाह अबू बकर के खिलाफ गलाए जे फरमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी में खोले न दिठवा वो अबू बकर के खिलाफ गलाए रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमान था मोड़ी कौम जा इंसानो अबू बकर ता का नाराज़ी हो उनजी नाराज़गी जे करे ता का मोहम्मद नाराज़ थी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेकॾहिं अबू बकर भी नाराज़ थी विया कायनात जा इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थी विया मुंहिंजी कौम मारो पो अर्श रब बि तव्हां खां नाराज़ थी हिकु आसान ॻाल्हि न आहे हिकु मामूली ॻाल्हि न आहे सहाबा जे खिलाफ़ ॻाल्हाइण एतिरो को मामूली मसइलो कोन्हे जेतिरो असांजे अॼोके नऊज़ुबिल्लाह नाम निहाद मुसलमाननि सम्झो आहे रबिया रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था कौम मारो तव्हां सभु वापसि मोटी वञो अबू बकर वञे थो कायनात जे इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मां बि वञा थो जेको फ़ैसिलो थींदो नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण करे वठंदा मुक़दमो आयो अबू बकर भी पहुता रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु भी पहुता जुमला अल्फाज ब कायनात जे इमाम के बुधाया विया बिल आखिर फ़ैसिलो छा थियो बिल आखिर फ़ैसिलो छा थियो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून के समझो साहबा जो गलतियों जिक्र करणा इंसारो मुझे पैगंबर जे उसूल के समझो पाण फरमान था रबिया जुमला ॻाल्हाइण जी भी ज़रूरत कोन्हे इंतकाम वठण जी भी ज़रूरत कोन्हे ईअं समझो सहाबी जी गलती के जिक्र करण जी भी ज़रूरत कोन्हे रबिया तव्हां सिर्फ़ एतिरो चओ गफ़र अल्लाहु लक या अबा बकर अबू बकर जी गलती पंहिंजी जाइ ते लेकिन पोइ बि अबू बकर लाइ दुआ करो पोब अबू बकर ले दुआ करो गफर अल्लाहु लक या अबा बकर ता चो अबू बकर ता जो गलतियों रब जुल जलाल ता के माफ फरमाए मुसलमानों ये उसूल यो कायदो यो कानून रबिया रज़ी अल्लाह अन्हु जी सोच मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैसलो जेकॾहिं अॼोकी उम्मत के समझ में अची वञे मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे अबू बकर त अबू बकर अबू बकर रज़ी अल्लाह तआला उस्मान अली उमर रज़ी अल्लाह तआला मजमाइन अहले बैत उन्हनि जो मकाम त पंहिंजो आहे पर जेकॾहिं इहो उसूल सम्झ में अची वञे कि आम सहाबी जे ख़िलाफ़ बि केरु कोन ॻाल्हाए सघे कि आम सहाबी के खिलाफ केर आवाज़ को उतारींदो मुसलमानों नऊज़ुबिल्लाह सुम्मा नऊज़ुबिल्लाह चवण वारा चवन था एतराज़ करण वारा एतराज़ कन था तो बागे फदक ते अबू बकर जो कब्ज़ो हो अबू बकर तो हो सुना कुबरा बहकी जा अल्फाज तबकात इब्न साद जा अल्फाज अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो इंसान होया जिंदगी जा आखिरी अयाम होया काश एड़ी अमानतदारी अॼो के हुक्मराननि में बची वने एड़ी अमानतदारी तव्हां वटि मूं वटि भी अची वने जिंदगी जा आखिरी अयाम होया चवन था अबू बकर वटि सिर्फ़ 3 शयूं आहिनि अबू बकर वटि मुसलमाननि जो सिर्फ़ 3 शयूं आहिनि हिकिड़ो गुलाम आहे हिकु पुरानी चादर आहे हिकु उठ आहे ये मुसलमाननि जो 3 शयूं अबू बकर वटि मौजूद आहिनि वञो अमानत सां ये उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ताईं पहुचाए वठो अल्लाहु अकबर जेको मुसलमाननि जी चादर जी हिफ़ाज़त करे जेको मुसलमाननि जे हिकिड़े गुलाम जी बि हिफ़ाज़त करे जेको मुसलमाननि जे हिकिड़े उठ जी बि हिफ़ाज़त करे ज़ालिमो तव्हां चओ था उन खे बाग ते कब्ज़ो कयो तव्हां चओ था उन अहले बैत जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो सही बुखारी जा जुमला आहिनि बागे फदक जी मिल्कियत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि भी अचे थी अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु खां बाद हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि पोइ हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि पोइ ज़ैनुल आबिदीन वटि पोइ हसन बिन हसन वटि पोइ ज़ैद बिन हसन वटि मुसलमानों ये केर आहिनि सॼी दुनिया गवाही ॾिनी त हे अहले बैत ही अहले बैत आहिनि किथां जो कब्ज़ो आहे कहिड़ी ॻाल्हि था करियो
केड़ी दुश्मनी की गाल था करो, केड़ी नफरत की गाल था करो। कुरान चे तो हवा हो गई रहो वे पान में वड़ा रहम दिल होया। केतरा रहम दिल होया, केड़ा रहम दिल होया। सही बुखारी जा अल्फाज नड़ो हसन अबू बकर जे कुल्ले थे चन था मोंडियो बाबा हसन ते कुर्बान थे, मोंडियो बाबा हसन रज़ी अल्लाह अन्हु ते कुर्बान थे। छो ते ने जो चेहरो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मिलंदो आ वालियुन यज़को ए जुमला बुधे अली रज़ी अल्लाह तआला अन्हु मुस्कुराए रहा हुआ। हसन नंढड़ो उड़े, अबू बकर जो कुल्लो उड़े, अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु जा जुमला कचहरी उड़े, अली मुर्तज़ा दी मुस्कुराहट उड़े। ज़ालिमो तां चओ था दुश्मनी, हिते त मोहब्बत आहिनि, हिते त नफ़रत जो नालो निशान नहीं कोने। चवण वारो नऊज़ बिल्लाह ईअं बि चवंदो आहे त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु कलम कोन ॾिनो हुयो। सही बुखारी किताबुल मर्ज़ा बाब कौलिल मरीज़ जा अल्फाज़ आहिनि जॾहिं नबी काइनात चयो कलम खणी अचो। सही बुखारी जा जुमला फ़ख्तलफ़ अहलुल बैत, सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि त अहले बैत जो पाण में इख्तिलाफ़ थी वियो। फ़काल बाज़ो बाज़ अहले बैत चवंदा कलम पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई छॾियो। बाज़ अहले बैत चवंदा मा क़ाल उमर, उहे जुमला ॻाल्हाइनि था जेके उमर बिन ख़त्ताब जा जुमला हुया। मुसलमानो हिते त अहले बैत जो मौक़िफ़ आहे जेको उमर बिन ख़त्ताब जो। हाणे हणो फतवा, हाणे ॻाल्हायो, हाणे चओ नऊज़ बिल्लाहि व मुजरिम आहिनि। असांजो अक़ीदो असांखे इजाज़त कोन थो ॾे। मुसलमानो मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे हज़ारे माण्हुनि गुस्साखी कई हूंदी अबू बकर, तव्हां सभु ॼाणो था। हज़ारे माण्हुनि गुस्साखी कई हूंदी उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु, उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾे। असां इन्हनि माण्हुनि खे चैलेंज करियूं था, असां इन्हनि माण्हुनि खे चैलेंज करियूं था। वञो हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिं अली मुर्तज़ा जी गुस्साखी कई हुजे रज़ी अल्लाह तआला। हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिं जन्नत जे शहज़ादनि जी गुस्साखी कई हुजे। मुसलमानो अचो उसूल सम्झो, क़ाइदा सम्झो, कानून सम्झो। अल्लाह ताला ॼाणे थो मां हिकु मिंबर ते बीठो आहियां, हालांकि मां तालिब इल्म आहियां। इन्हनि ज़ालिमनि जा जेके बि एतिराज़ आहिनि अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह हर एतराज़ जो जवाब मौजूद है। ज़रूरत तेरे ॻाल्हि इहा सहाबा जी इज़्ज़त, सहाबा जी अज़मत, सहाबा जी हैसियत, सहाबा जो वक़ार, सहाबा जी मंज़िलत सम्झो। जेकॾहिं नथा सम्झी सघो रबिया रज़ी अल्लाह तआला अन्हु जा इहे जुमला यादि करियो त उन्हनि चयो अबू बकर नाराज़ थिया त काइनात जा इमाम नाराज़ थी वेंदा, ऐं जेकॾहिं काइनात जा इमाम नाराज़ थिया त अर्श जो रब बि नाराज़ थी वेंदो। मुसलमानो दुआ है अल्लाह ताला के मूंखे तमाम मुसलमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायऊनका तहत शजरा। सहाबा किराम जा दिल हुए दिल हुआ। अल्लाह ताला फरमाए तो इम्तहन अल्लाहु कुलूबहुम, जिन्हनि दिलनि जो अल्लाह पाण इम्तिहान वरितो। जंहिंजो इम्तिहान अल्लाह ताला वठे ऐं इम्तिहान जे ज़िक्र खां पहिरियों ही अल्लाह ऐलान करे लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन, अल्लाह इन्हनि मोमिननि सां राज़ी आहे। मुसलमानो उहे कॾहिं ख़ाइन कोन थींदा, उहे कॾहिं धोखो कंदड़ कोन थींदा,
उहे केॾा फ़रेब करण वारा कोर हूंदा। कई नऊज़ुबिल्ला माण्हुनि जी कोशिशि आहे, बल्कि उन्हनि जो दीन धर्म इहो थी चुको आहे त नऊज़ुबिल्ला साहबा खे ख़ाइन साबित करियूं, ख़ताकार साबित करियूं, ग़लती ते ऐं गुनहगार साबित करियूं। थोरी देरि लाइ जेकॾहिं असां तस्लीम करे वठूं सहाबा में ख़यानत जो जुर्म मौजूदु हो, मुसलमानो पोइ तव्हांखे क़ुरान तां बि हथु खणणो पवंदो, छो तिने क़ुरान खे जमा करण वारा बि मुहम्मद जा सहाबी हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ तव्हांखे हदीस सां बि हथु खणणो पवंदो, छा लाइ तिने हदीस खे जमा करण वारा बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी हुआ। एतिरा वॾा अमीन, एतिरा वॾा अमीन जिन्हनि ते अमानतदारी जी इंतिहा थी वञे। वक़्त जे ख़लीफ़े अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खे घुरायो, चए थो अबू हुरैरा एतिरियूं हदीसूं बयानु करियो था, भला असांखे बि अॼु 100 हदीसूं ॿुधायो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु 100 हदीसूं बयानु कयूं, परदे जे पुठियां कातिब लिखी छॾियूं। साल गुज़रण खां बाद साॻे ख़लीफ़े अबू हुरैरा खे घुरायो रज़ी अल्लाह ताला, साॻियो कातिब परदे पोयां विहारे छॾियो, चयो अबू हुरैरा 100 हदीसूं त असां खां ग़ाइब थी वियूं, असांखे विसरी चुकियूं, वरी 100 हदीसूं ॿुधायो। साल खां पहिरियां जी महफ़िल यादि हाफ़िज़े सां 100 हदीसूं भला कंहिंखे यादि हुई? ठीकु आहे, यादि बि हूंदियूं, पर उहा कंहिंखे ख़बर त इन महफ़िल में कहिड़ियूं बयानु थियूं। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, वक़्त जा ख़लीफ़ा को मसइलो कोन्हे, साल पहिरियां महफ़िल में वेही जेके 100 हदीसूं ॿुधायूं न, साॻे नमूने सां अबू हुरैरा अॼु बि ॿुधाईंदो रज़ी अल्लाह ताला। एतिरा वॾा अमीन भला किथे मिलंदा, एॾा वॾा अमानतदार भला किथे मिलंदा? अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु साॻियूं 100 हदीसूं ॿुधाइनि था, हिकु हर्फ़ हिकु लफ़्ज़ जी बि ग़लती कोन थी अचे। ज़ालिमो चओ था इहे धोखेबाज़, चओ था इहे ख़ाइन आहिनि, चओ था नऊज़ुबिल्लाह इहे क़ाबिज़ आहिनि, ॿियो कुझु न मिलियो, हिकु जुमिलो कुझु माण्हुनि खे मिली वियो। चऊं त माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पेट खे अल्लाह ताला न भरे, सही मुस्लिम जो हवालो कई ॿाहिरि ॾियनि था। ठीकु आहे, असांजे जवाब खे छॾियो, सही मुस्लिम खणी हिकु दफ़ो पढ़ो त सही, उहा हदीस किथे आई आहे, कहिड़े बाब में मौजूदु आहे, पढ़ो त सही। पढ़ण खां बाद फ़ैसिलो ॿुधाइजो त इहा हदीस उन बाब में आहे जंहिंमें मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिर्फ़ु उहे हदीसूं आयूं आहिनि जंहिंमें काइनात जा इमाम फरमाइनि था, अल्लाह जेकॾहिं मां पंहिंजे कंहिं साहबी खे दड़का ॾिना, घटि वधि ॻाल्हायो हुजे न, ए मुंहिंजा रब, तो मुंहिंजे उन साहबी जे लाइ उन्हनि लफ़्ज़नि खे रहमत जो ज़रियो ठाह, सवाब जो ज़रियो ठाह, पंहिंजे क़ुर्ब ऐं मुहबत जो ज़रियो ठाह। मुसलमानो सही मुस्लिम जे इन अंदाज़ मां मालूम थिए थो इहे जुमिला बददुआ न बल्कि मुहम्मद जी दुआ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां बज़िद आहियो, बददुआ आहे, पोइ नादान इंसानो इंसाफ़ करियो। जेकॾहिं तव्हां हिकु जुमिलो आंदो आहे न, असां माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं कई दुआऊं ॾेखारे सघूं था। बददुआऊं ज़िक्र करियो था, दुआ ज़िक्र कोन था करियो। हिकिड़ी हदीस ज़िक्र करियो था, हज़ारे हदीसूं भुलाए वियो था। सिफ़ीन जो तज़किरो करियो था, पर अली मुर्तज़ा जो इहो बयानु त चयूं अली रज़ी अल्लाह अन्हु हू मुसलमान, असां बि मुसलमान, चयूं हुननि जा मक़तूल बि जन्नती, असांजा मक़तूल बि जन्नती। कंहिंजो फ़ैसिलो अली रज़ी अल्लाह ताला जो फ़ैसिलो, किताब मुसन्नफ़ इब्न अबी शैबा बेसनद सही मौजूद है। अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, उन्हनि जा मक़तूल बि जन्नती, असांजा मक़तूल बि जन्नती। ख़ुदारा अहले बैत जी ॻाल्हि त क़बूल करियो, अहले बैत जो फ़ैसिलो त क़बूल करियो, अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़ैसिलो त क़बूल करियो। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं ॿुधाइण वारो, सहाबा जा इख़्तिलाफ़ ज़िक्र करण वारो, मूंखे हिकु सवाल जी इजाज़त ॾियो।
तव्हां मजबूर कयो आहे, दिलि नथी चाहे असां सवाल करियूं। छा अहले बैत जा पाण में इख़्तिलाफ़ कोन हुया? छा अहले बैत जो पाण में तज़ाद कोन हो? छा अहले बैत जो हिक ॿिए सां नाराज़गियूं कोन हुयूं? मुसलमानो, अल्लाह वाॾे मुंहिंजे हाल ते रहम करे मां इहो सवाल करण लाइ मजबूर थी वियो आहे। दिलि इजाज़त नथी ॾिए त असां अहिड़ा सवाल करियूं, छो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर सहाबी वॾो अज़ीब आहे। असां अहिड़ो सवाल बि नथा करणु चाहियूं जंहिंजे करे सहाबा जी ज़ात ते हर्फ़ ईंदो हुजे, जंहिंजे करे अहले बैत जी ज़ात ते हर्फ़ ईंदो हुजे। पर जेकॾहिं तव्हां सवाल कयो आहे त जवाब में तव्हांजे उसूल जे मुताबिक़, असांजो उसूल न आहे, तव्हांजे उसूल जे मुताबिक़ सवाल जो असां बि हक़ रखूं था। छा अहले बैत जो पाण में नाराज़गी कोन? छा अहले बैत जा पाण में इख़्तिलाफ़ कोन हुया? जेकॾहिं उहे माफ़ करियो था, जेकॾहिं उहे दरगुज़र करियो था, जेकॾहिं उहे लिकायो था, मुसलमान इंसाफ़ जो तक़ाज़ो आहे, पोइ ॿिए सहाबा जूं ग़लतियूं बि लिकायो न, पोइ ॿिए सहाबा जूं ग़लतियूं बि ज़िक्र न कयो न। जेकॾहिं ॿिए सहाबा जूं ग़लतियूं ज़िक्र कंदो, अल्लाह माफ़ करे, पोइ अहले बैत ते बि सवाल उथंदा। तव्हांजे मौक़े मुताबिक़, तव्हांजे मनहज मुताबिक़, असांजे मौक़े भाई मनहज मुताबिक़ न। मुसलमानो अचो, इंसाफ़ करियो, क़ुरान पढ़ो, हदीस पढ़ो, अहले बैत जो मौक़िफ़ पढ़ो, पर अञा वधीक इंसाफ़ करियो। ख़ुसूसन मां अहले तशरीह ख़िदमत में अर्ज़ु करियां थो, घटि में घटि पंहिंजा किताब त पढ़ी वठो। रिजाल कशी अहले तशरीह जो रिजाल जो किताब आहे, उन में हसन रज़ी अल्लाह ताला, माविया रज़ी अल्लाह ताला जे हथ ते बैत कंदा, हुसैन रज़ी अल्लाह ताला बि माविया रज़ी अल्लाह ताला जे हथ ते बैत कंदा। फ़ौज जो जर्नेल कैस दिलि बर्दाश्त नथी करे त मां माविया रज़ी अल्लाह जे हथ ते बैत करियां। हसन रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, कुम फ़बाए फ़इन्नहु इमाम। असांजे किताब जी रिवायत कोन्हे, अहले तशरीह किताब जी रिवायत। हसन रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, कैस उथो, माविया रज़ी अल्लाह जे हथ ते बैत करियो। छा लाइ? त माविया हसन जो इमाम आहे रज़ी अल्लाह जो। अहले बैत जी ॻाल्हि खे त तस्लीम करियो, अहले बैत जे अक़ीदे खे त तस्लीम करियो। त मुसलमानो, जेकर इंसाफ़ जी नज़र सां पढ़ंदासीं त फ़ैसिला करणु इंशाअल्लाह इंतिहाई आसान थी वेंदा। आख़िर में अर्ज़ु आहे, अल्लाह जा हुकूम, पैगम्बर जा हुकूम, वालिदैन जा हुकूम, अहले इस्लाम मुसलमाननि जा हुकूम, पाड़े वारनि जा हुकूम अवां ते मूं ते मौजूदु आहिनि। हिकु अहम हक़ इहो आहे, जंहिं बि रस्ते खां गुज़रो था उन में तकलीफ़ ॾींदड़ जेका बि शइ आहे उन खे टारे ख़तमु करे छॾियो। नंढड़ो इंतिहाई असांजी नज़र में मामूली अमल, हिकु शख़्स ॾिठो त का टारी आहे, माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदी, हटाए थो। हदीस जा अल्फाज़ आहिनि, रब इन अमल जे करे उनखे जन्नत जो मुस्तहिक़ ठाहे। ॿी हदीस जा अल्फाज़ आहिनि, गफ़र अल्लाहु लहु ज़ंबा, अल्लाह उन माण्हू जा गुनाह माफ़ करे छॾिया। मुसलमानो, रस्ते ते तकलीफ़ ॾींदड़ का बि शइ हुजे उहा हटाइणी आहे। जेकॾहिं असांजे रस्तनि में, मस्जिद जे रस्तनि में, पाड़े जे रस्तनि में का बि तकलीफ़ शइ ॾींदड़ शइ मौजूदु आहे त लाज़मी आहे जंहिंजो घर मौजूदु आहे उन रस्ते सां गॾु सभ खां पहिरियां उनजो फ़र्ज़ु ठहे थो उन तकलीफ़ ॾींदड़ शइ जे लाइ कोई इंतज़ाम करे, फ़ैसिलो करे वठे। मुसलमानो, का बि शइ कंहिं मुसलमाननि खे जेकॾहिं तकलीफ़ ॾिए थी त मुसलमान खे तकलीफ़ ॾियणु वॾी हलाकत जी ॻाल्हि आहे, बर्बादी जी ॻाल्हि आहे। वक़्तु इजाज़त नथो ॾिए, सिर्फ़ु हिकिड़ी हदीस ज़िक्र करियां थो, सही बुखारी जा जुमला। नबी काइनात फरमाइनि था, वल्लाहि ला युमिन, अल्लाह जो कसम मोमिन न आहे। वल्लाहि ला युमिन, पाण फरमाइनि था अल्लाह जो कसम मोमिन न आहे। वल्लाहि ला युमिन, टे दफ़ो पाण फरमाइनि था अल्लाह जो कसम मोमिन न आहे। जंहिंजी तकलीफ़ खां उनजो पाड़ेसरी महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं कंहिं बि तरीक़े सां रस्ते जे किचिरे जे करे, रस्ते जे मसइले जे करे, कंहिं ॿिए मसइले जे करे असांजो पाड़ेसरी जेकॾहिं असांखे तकलीफ़ में आहे त वञो माज़रत करियो, माफ़ी तलाफ़ी करियो, पंहिंजा मामलात सुधारे वठो। अल्लाह ताला अव्हांखे मूंखे सहाबा जी मोहब्बत सम्झणु ऐं इंसानियत जा हुक़ूक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि।